फरअन्नास यतबायऊन पाण ॾिठो त माण्हू तिजारत वापार पिया कनि शयूं ॾियन पिया विकणन पिया हिकड़ा विकणन वारा पिया वठण वारा हबीबन जी नज़र जेॾीमहिल उन्हनि ताजरनि ते पई वॾेरनि ऐं उन्हनि सेठनि ते हबीबन करीमन जी नजर पई त साईं करीमन फरमायो या माशर तुजार फस्तजाबू लिरसूलिल्लाह ए ताजरन की जमात पंजे रसूल पंजे अल्लाह जे रसूल ने मुतवज्जि थियो वापारिन के हुजूर खुद सजो अल्लाह जो रसूल तवा वटायो पंजे रसूल ने मुतवज्जि थियो अल्लाह जे रसूल जे सद ते जीव चो हबीबन जो सजणो ऐ सहाबन जो डोड़ ते हबीबन दे अचण बिटाई सॾु कयो बिटाई तो फरमाए त हबीबन हे कार मंझा मेहर सॾु कयो हबीबन हे कार मंझा मेहर सॾु कयो सो सब जमार और ई उहो थियो हबीबन जो सॾु थियो वरफ़ऊ अनाकहुम व अबसारहुम इलैहि जेकी वापार पे कयूं खरीद फरोख्त पे कयूं हथ उते रुकजी वने कम कारोबार विसरी वने सभिनी हबीबन दे रुख मुस्तफा दे कया मुस्तफा जे चेहरे के तकण लगा मुस्तफा जे चप्पल मुबारक दे दिसण लगा हुजूर अच्छा था फरमाए व्यापारी चवण लगा या रसूल अल्लाह असी गुलाम हाजिर आयूं सोना तू जो सद थियो जीव चऊं असी हाजिर आयूं साईं फरमाइंदा बुधो इन तुजार युबसून यौमल क़ियामत फुज्जारा ए व्यापारियो बुधो ए कारोबार वारा बुधो क़यामत जे ॾियारे में तुजार फुज्जार बणजी उथंदा व्यापारी गुनहगार बणजी उथंदा व्यापारी बदकिरदार बणजी क़यामत जे ॾियारे उथंदा सवाइ उन्हनि माण्हुनि जे इल्ला मन तक़ल्ला व बर व सदक सवाइ उन